थरपारकर वारनि लाइ उमेद आहे त जुलाई जे पहिरीं हफ़्ते में हिकु ज़बरदस्त सिस्टम जेको आहे थरपारकर में अची सघे थो। थरपारकर ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में उहो बरसाति वसाए सघे थो। उमेद आहे त जुलाई जो पहिरियों हफ़्तो बहरहाल उन खां अॻु में बि कुझु इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। छो त अगरि ॻाल्हि कयूं त 25-26 तारीख़ ते ओलह सिंध में हिकु मग़रबी सिस्टम आहे, बलोचिस्तान में ज़िला लसबेला खुज़दार ऐं सीबी में दाख़िल थींदो। मतिलबु कुझु असरात न ककर ठहंदा, स्ट्रोक ककर ठही सघनि था। कुझु इलाइक़नि में बरसाति जा चांस आहिनि। उहे ककर अगरि दाख़िल थी विया ओलह सिंध, दादू, सेवण इन्हनि इलाइक़नि में बरसाति वसाए सघनि था। कंबर, शदाद, कोट ऐं उत्तर सिंध जे कुझु इलाइक़नि में, छो त मग़रबी सिस्टम जी अञा सपोर्ट मौजूदु आहे। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त 27-28 तारीख़ ते राजस्थान ऐं गुजरात में बि बरसाति जा चांस मौजूदु आहिनि। त ककर जेके अगरि स्ट्रोंग थी विया त राजस्थान खां पोइ अछड़ो थर या थरपारकर में दाख़िल थी सघनि था। त मुमकिन आहे त कुझु इलाइक़नि में असांखे बरसाति ॾिसण लाइ मिले जून जे आख़िरी ॾींहंनि में 27-28 तारीख़ ते, छो त राजस्थान ऐं गुजरात में कुझु चांस बरसाति जा आहिनि। उन खां पोइ ॻाल्हि कयूं त जुलाई जे पहिरीं हफ़्ते में शुरू वारा जेके 3 ॾींहं पर 4 तारीख़ खां वठी 10 जुलाई ताईं, उन खां पोइ जुलाई जे 3 हफ़्ते में बि मतिलबु त हिकु ज़बरदस्त सिस्टम जेके आहिनि बैक टू बैक जेके आहिनि बाया बंगाल में लो प्रेशर ठहंदा। उमेद आहे त जुलाई महीने में थरपारकर में ज़बरदस्त बरसाति थींदी ऐं सिंध जे बाक़ी इलाइक़नि में वधीक उनजी अपडेट वक़्तु ब वक़्तु जेके आहे जारी रहंदी। वरी बि दुआ करे थो छॾियां अलाह साईं करबला जे शहीदनि जे सदके, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सदके थरपारकर, कोहिस्तानी इलाइक़ा, अछड़ो थर, जिते सॼो दारोमदार ई बरसाति ते आहे, उते रहमत जा वसकारा वसाए ऐं मॉनसून बसाइण क़रीब पहुचण वारो आहे ऐं उन जूं कुझु हवाऊं जेके आहिनि गुजरात में पहुची चुकियूं आहिनि। इंशाअल्लाह जुलाई जे पहिरीं हफ़्ते में मतिलबु त हिकु बहितरीनु सिस्टम सिंध में अची सघे थो। उनजी रिपोर्ट तव्हांखे वरी वक़्त ते ॾींदासीं। त फ़िलहालु जेके आहिनि अॼु बि अगरि ॻाल्हि कयूं त ओलह सिंध ऐं ओभर बलोचिस्तान इन्हनि इलाइक़नि में चांस मौजूदु आहिनि। मग़रबी सिस्टम जा असरात आहिनि, कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था ऐं उन खां पोइ ॾखण पंजाब जे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था। अगरि उहे स्ट्रोंग ककर थी विया, ताक़तवर थी विया त सिंध में दाख़िल थी सघनि था, बरसाति वसाए सघनि था। ऐं ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में जेको आहे सामूंडी ककर आहिनि, जंहिंमां उते मौसम ज़बरदस्त आहे। ॾखण जी हवा ऐं सुबुह जो 11-12 बजे ताईं मतिलबु त सामूंडी ककरनि जो राज हले पियो। त मौसम जेको आहे सिंध में, ॾखण सिंध, विचोले सिंध में कोहमरी लॻो पियो आहे, का अहिड़ी ख़ासि गर्मी नज़र न पई अचे। त जून जे आख़िरी ॾींहंनि में बि अगरि ॻाल्हि कयूं ॾखण ऐं विचोले सिंध में मौसम ईअं ई रहंदो। ॾखण जी नॉर्मल हवा रहंदी जेका हले पई आहे, उन खां पोइ सामूंडी ककर हूंदा ऐं कुझु इलाइक़नि में कणफूणी या बूंदाबांदी थी सघे थी सामूंडी ककर में। बाक़ी का ख़ासि बरसाति जा इम्कान न आहिनि। थरपारकर, अछड़ो थर में अगरि ॻाल्हि 27-28 तारीख़ त राजस्थान गुजरात में कुझु इम्कान मौजूदु आहिनि। ककर दाख़िल थी विया त उन इलाइक़नि में बरसाति थी सघे थी। उन खां पोइ अगरि ॻाल्हि कयूं त जुलाई जे पहिरीं हफ़्ते में उहे इम्कान आहिनि। अॼु ऐं सुभाणे मग़रबी सिस्टम जा कुझु असरात आहिनि। ओलह सिंध, उत्तर सिंध कुझु इलाइक़नि में ककर जेके रोज़ जे बुनियाद ते दाख़िल थियनि पिया ऐं किथे किथे हल्की दरमियानी बरसाति वसाइनि पिया। बाक़ी को ख़ासि वॾो सिस्टम न आहे जंहिंमां का वॾी बरसाति थी सघे। उमेद आहे जून जे आख़िरी ॾींहंनि में ॾखण पंजाब ऐं उत्तर बलोचिस्तान, उत्तर सिंध में कुझु ककर जेके आहिनि स्ट्रोंग थियनि, जेके विचोली सिंध ताईं मार करे सघनि था, छो त कुझु सपोर्ट जेका आहे उन ककरनि खे मिली सघे थी। वधीक इन जी रिपोर्ट तव्हांखे इंशाअल्लाह वक़्त ते ॾींदासीं। बहरहाल अलाह ते रहम कंदो। मुंहिंजी दुआ आहे त रहमत जी बरसाति सिंध जे मथां वसे। महिरबानी कुर।